सिंधड़ी में समाजी ऐं मज़हबी तंज़ीम तरफ़ां बोर्ड मुतासिरीन खे राशन ॾेई खेनि माली सहायता कई वई, जंहिं ते मुतासिरीन तरफ़ां ख़ुशी जो इज़हार कयो वियो। तफ़सील ॿुधाए रहियो आहे असद शह। गुज़रियल 1.5 महीने खां सरकार जॾहिं बोर्ड मुतासिरनि खे खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार छॾे ॾिनो त अहिड़ी सूरत हाल में फलाही इदारनि ऐं मज़हबी धुरनि उन्हनि माण्हुनि जी मालिकी करण लाइ मैदानी अमल में अची विया। दारुल उलूम हुसैनिया शहदादपुर मदरसे जे ताउन सां तगूसर जे अब्दुल्ला बिन मसूद मदरसे में 800 खानदाननि में राशन विराया विया। अल्लाह तबारक व तआला हिन माण्हुनि खे अजर अज़ीम अता करे, जंहिं असां जहिड़े ग़रीबनि जी पर घुर कई आहे। सरकार जेका आहे अॼु ताईं बिल्कुलु असांजे ॻोठनि ताईं कोन आई आहे, न की असां उन नुमाइंदनि खे ॾिठोसीं जिन जेको आहे असांखां वोट वरिता उहे ग़ाइब आहिनि ऐं ही वीचारा उलमा इकराम अवाम खे ॾियनि पिया। अल्लाह ताला हिननि खे जेको आहे अजर अज़ीम अता कंदो ऐं उन गवर्नमेंट खे बि खपे त असांजी पर घुर लहे ऐं असांजे जेको आहे असां उन औलाद जी मिसाल आहियूं। इंसानियत की खिदमत करण वॾी इबादत है। अल्लाह पाक जो फज़ल है। कम असां खां अल्लाह पाक वठे पियो, असां जो हिन में को बि कमाल कोन्हे। कैश रक़म ऐं जेको सो 800 माण्हुनि जे 800 खानदाननि में राशन तक़सीम थिए पियो। अल्लाह पाक जो फज़ल आहे। इहे दोस्त जेके से साईं पहिरीं बि 2-3 किस्तूं हिते विराए विया आहिनि ऐं हींअर बि आया आहिनि। ही ग़रीब माण्हुनि खे राशन विरायो पियो वञे। दारुल उलूम हुसैनिया शहदादपुर जे कारी अब्दुल रशीद साहब जेके आहिनि हुननि जी तरफ़ां उन्हनि जे ताउन सां ग़रीब माण्हुनि जे लाइ आहे राशन। सभु माण्हू हिन खे वठी पंहिंजे ॿार बचनि जे में इस्तेमालु कनि। जेकर अल्हम्दुलिल्लाह हिते मदरसा अब्दुल्ला बिन मसूद जे अंदरि जेको आहे उलमा जे तरफ़ां हिकिड़ो ताउन कयो पियो वञे। अल्हम्दुलिल्लाह असां जेको असांजे मथां हालात आयल हा उन में अल्हम्दुलिल्लाह मज़हबी जमातुनि मज़हबी इदारुनि ऐं मज़हबी माण्हुनि तमामु बग़ैर कंहिं फ़र्क़ जे कंहिं मज़हब जे फ़र्क़ जे बग़ैर कंहिं जेको आहे सो नसल जे फ़र्क़ जे ख़िदमत कई आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सरहदी वारा ऐं सरकारी सतह ते बोर्ड मुतासिरनि जी वधि खां वधि वार करे उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन यूसुफ चर सां गॾु असद चर, टाइम न्यूज़ सिंधड़ी। असद सर जी रिपोर्ट मां ॾिठी। सिंध समाचार में फ़िलहाल एतिरो ई। अवां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।